वालेकुम दोस्तों। ही नंढड़ो वीडियो जेको आहे सो स्पेशली सिंध जे जेके शऊर आहे, जेके सुजाग ज़हन आहिनि, जेके एक्टिव दोस्त आहिनि, उन सभिनी खे अपील आहे आदमशुमारी जे हवाले सां, घरशुमारी जे हवाले सां। हिन वक़्तु घरशुमारी जो मरहलो हले पियो, बाद में माण्हुनि जी ॻणप थींदी। सिंध जे अंदरि जेकी पॉपुलेशन आहे उन खे डेटाबेस ते आणण लाइ जेकी टीमूं मुक़ररु कई वियूं आहिनि, जेको स्पेसिफाइड टाइम ॾिनो वियो आहे, मां सम्झां थो ऐं जेके तबसरा अचनि था त उन मुक़ररु वक़्त ताईं न त घर शुमार थी सघंदा, न त उहा सॼी पॉपुलेशन जेकी सिंध जे अंदरि आहे उहा बहितर तरीक़े सां डेटा जे अंदरि अची सघंदी। छो त हिन डेटा जी बुनियाद ते सिंध जी वसीलनि जी विर्छ थींदी आहे, सिंध जे मालियाती वसीलनि जी विर्छ थींदी आहे। हर तालुके, हर डिस्ट्रिक्ट, हर रीजन जे डिवीज़न जे हवाले सां उहा सॼी विर्छ थींदी आहे। ऐं उन सभिनी में असां सभिनी जो जेको किरदारु आहे, उन्हनि सभिनी ज़हननि जो जेके सुजाग ज़हन आहिनि, जेके थोरे थोरे वक़्त ते जिथे बि अव्हांजे इर्द गिर्द जॾहिं को इशू थींदो आहे त असीं पंहिंजी मोबाइल कढी उन इशू खे हाईलाइट कंदा आहियूं, पंहिंजे फेसबुक ते, पंहिंजे ट्विटर ते, पंहिंजे इंस्टाग्राम ते, इवन टिकटॉक जे ज़रिए असीं सभु शयूं शेयर कंदा आहियूं। ऐं अपील करणु चाहियां थो उन्हनि सभिनी दोस्तनि खे त बेराए महिरबानी हिन वीडियो सां गॾु मां हिकिड़ी लिंक बि शेयर कयां थो, जेकी ऑफिशियली लिंक आहे, जंहिं ते अव्हां उन्हनि सभिनी नौजवाननि दोस्तनि जी जेके अव्हांजे पाड़े में, अव्हांजे इर्द गिर्द रहनि था, जेके मज़दूर आहिनि, जिन वटि स्मार्ट फ़ोन न आहे, ऐं हू जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता उन सॼे घरशुमारी ऐं आदमशुमारी जे मरहले में रहिजी वञनि था, त बजाए इन जे उहा सॼी ॻणप रहिजी वञे, उहा सॼी डेटा जेका असांजे इलाइक़े जी आहे उहा ॻणप खां रहिजी वञे ऐं असांजे वसीलनि, विर्छ ऐं मालियाती हिसे मां असांजी जेको आहे सो घटिताई अचे, उन सभिनी लाइ सॼी सिंध जे अंदरि उहे सभु दोस्त जेके स्मार्ट फ़ोन रखनि था, जेके पढ़ियल लिखियल नौजवान आहिनि, जेके शयुनि खे सम्झनि था, उन्हनि सभिनी खे मुंहिंजी अपील आहे त बिराए महिरबानी हिन लिंक जे ज़रिए उन ख़ानदान जो जेको बि वॾो हुजे उन जो नंबर ऐं उन जो हिकिड़ो पासवर्ड ठाहे तव्हां उन जो लॉगिन अकाउंट ठाहियो। उन खां पोइ 3-4 मरहला आहिनि जंहिंमें घर जे हेड जे हिसाब सां ऐं उन खां पोइ जेकी फैमिली आहे, घरवारी आहे, ॿार आहिनि, उहो सॼी तव्हां एंट्री कयो। जेकॾहिं एंट्री थी वेंदी ऐं इन केस जेकॾहिं मर्दमशुमारी जी डेटा कलेक्टर जेके बि आहिनि उहे तव्हां ताईं न बि पहुची सघनि था, त अव्हांजी उहा सॼी जेकी डेटा आहे उहा कम जी आहे ऐं अव्हां ताईं पाणे हू राब्तो करे उन डेटा खे वेरीफाई करे जस्टिफाइड कंदा। इन मामले में कतई तौर जेके बि सिंध जे अंदरि जेके बि सुजाग ज़हन आहिनि, जेके बि होशियारु माण्हू आहियो, महिरबानी कयो, अखि पटियो ऐं पंहिंजी डेटा जेकी आहे उहा सेव करायो, पंहिंजे घर जे हर फ़र्द जी डेटा सेव करायो, पंहिंजी फैमिली जी डेटा सेव करायो, पंहिंजे घर जी शुमारी करायो। इहो इंतिहाई ज़रूरी आहे। इन मुल्क जे अंदरि हिन खां अॻु में बि खोड़ दफ़ा सेंसस थियूं आहिनि, पर हर सेंसस ते कंहिं न कंहिं हवाले सां को न को इशू थींदो आहे ऐं उहा सेंसस क़ाबिल क़बूल न थींदी आहे। पर उन सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखंदे असां सभिनी जो हिकिड़ो इक्वल जेको आहे सो फ़र्ज़ु आहे त असीं उन डेटा जो हिसो बनूं ऐं उन डेटा में ॻणप जी जेकी प्रोसेस आहे, जेकॾहिं को रहिजी वञे थो त उन जो हिसो बनायूं उन सभिनी माण्हुनि खे। ऐं ऑनलाइन जेकी डेटा जो प्रोसेस आहे उहो एॾो ख़ासि ॾुखियो न आहे। सभई दोस्त जेके असीं फेसबुक यूज़ कयूं था, जेके असीं नेट यूज़ कयूं था, उन्हनि जे लाइ तमामु ईज़ी प्रोसेस आहे। तव्हां पंहिंजे इर्द गिर्द उन सभिनी माण्हुनि जी डेटा उन फार्म ते भरियो, हर माण्हू जो अलॻि अकाउंट ठहंदो, हर माण्हू जो अलॻि लॉगिन थींदो। ईज़ी प्रोसेस आहे। जॾहिं तव्हां उन शइ खे ॾिसंदो उन जे लाइ मुख़्तलिफ़ गवर्नमेंट जे तरफ़ां जेको आहे वीडियोज़ ठहियल आहिनि। त बिराए महिरबानी सिंध जे शऊर खे अपील आहे त महिरबानी कयो, जेका बि डेटा आहे पंहिंजे घरनि जी, पंहिंजे माण्हुनि जी, जेके नथा करे सघनि उन्हनि जी बि तव्हां एंट्री कयो। असीं सभु नौजवान आहियूं ऐं असांजो इहो इख़लाक़ी फ़र्ज़ु आहे त असीं इन जो हिसो बणिजूं। पाकिस्तान ज़िंदाबाद।